अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम तारीख़ सां गुफ्तगू ऐं मां तव्हांजो मेज़बान ग़ुलाम नबी मोहराई। नाज़रीन, अॼु असांजे ॿियो प्रोग्राम आहे, उन में तारीख़ साज़ शख़्सियत साईं यूसुफ शाहीन साहिब असां सां गॾु आहे। जी साईं, तव्हां ॻाल्हि पई कई त समन जे दौर में, छो त तव्हां समन जे दौर हुकूमत जी ॻाल्हि बि पाण कई, त तव्हां जारी रखो। मतिलबु मां सिंध जे तारीख़ जो टियों गोल्डन पीरियड जेको आहे उन हवाले सां मां समन जी ॻाल्हि कई। हाणे उहो समन जी तारीख़ अलॻि आहे, वॾो हिकिड़ो उहो तफ़सील आहे, पर ॻाल्हि इहा आहे त असांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे। 170 साल समन जी हुकूमत रही। 170 साल बिल्कुलु। ऐं वॾे हुन सां तमतराक सां साईं हुननि त हुननि जेको हिंदुस्तान जे 170 साल इन करे जो हीउ जेको मां वाक़ियो ॿुधायो त मोहम्मद तुग़लक हिते मारिजी वियो या मरी वियो, हुनजो भाणे जो फिरोज़ तुग़लक 1.5 लख फ़ौज वठी आयो, 500 हाथी वठी आयो, 1000 ॿेड़ियूं, पोइ मानियूं, खाधा ॿिया, हीअ सभु हिकिड़ो सभु वठी आयो। हुनखे अहिड़ी शिकस्त ॾिनऊं जो तारीख़ जो, असांजे तारीख़ जो हिकिड़ो वॾो वाक़ियो आहे। सिंधी क़ौम हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त सिंधी क़ौम बिल्कुलु हिकिड़ी बहादुर क़ौम, हिकिड़ी वेड़ा क़ौम, ऐं न सिर्फ़ु हू आज़ादु रहणु चाहे थी, न सिर्फ़ु ख़ुदि मुख़्तियार रहणु चाहे थी, पर हू रूलिंग क्लास में रहणु चाहे थी। असांजी हॾी में तव्हां ॾिसो त असांजो असीं हारपो कंदासीं, ज़मीन खणींदासीं, हारी थींदासीं, कुझु न दुकान न खोलींदासीं, छाकाणि असांजे हा न असांजे हुन में उहा शइ आहे कान। त हुननि इहो जेको मां ॿुधायो त तमामु असां लिखियो न आहे, असां हिन समन सां बि इंसाफ़ न कयो आहे, ऐं उन्हनि जी तारीख़ जेका आहे उहा ईअं कची फिकी कुझु लिखियलु आहे जेको आहे, पर उहा नए सिरे लिखणु घुरिजे। असांजो रिक्वेस्ट आहे त इहा तारीख़ लिखाइनि, एक्सपर्ट्स ॿियारे लिखाइनि जेको आहे सो। असांजो चोथों वॾो गोल्डन पीरियड उहो आहे जॾहिं शाह लतीफ़ पैदा थियो, माना कलोड़ा डायनेस्टी, कलोड़ा दौर जेको आहे। हाणे इहो शाह लतीफ़ खे या कलोड़ा दौर से ॻाल्हाइण खां अॻु हिकिड़ी यानी तारीख़ जे हवाले सां इहा ॻाल्हि ॿुधाइणु ज़रूरी आहे त इहो दौर दहशतगर्दी जो दौर हो। सॼी दुनिया में दहशतगर्द, जिन खे फातिह चइजे थो, बादशाह चइजे थो, इहे हिकिड़ा वञनि ॿिया अचनि, ॿिया वञनि टिया अचनि। सॼी दुनिया जी हिस्ट्री जेका आहे, इवन शाह लतीफ़ ज़िंदगी में सॼी दुनिया में जेको आहे सो इहा हालत हुई त हिकिड़ा मुल्क ॾिठा थिए, ॿिया ठहिया थिए, हिकिड़ियूं सरहदूं ॾठियूं थिए त टियूं ठहियूं थिए। इहो 5000 साल खां इहो सिलसिलो आहे। इहो हाणे वञी पहिरियों दफ़ो असां चयो आहे त भई अॻे असां वार फ़ौजियूं हुयूं जिन जो धंधो जंग करणु, फ़ौजियुनि जो नालो ई हो जेको आहे सो विढ़ण वारियूं फ़ौजियूं। हाणे दफ़ाई फ़ौजियूं चवंदा, डिफेंस फोर्सिस। इहा ठगी आहे, बहरहाल ठगी आहे, पर बहरहाल इहा थी। त हाणे इहो जेको शाह लतीफ़ जो दौर, कलोड़नि जो स्ट्रगल, उन में आदम शाह कलोड़ो असां वटि वॾो हीरो आहे, जंहिं मियांवाल तहरीक ठाही, ऐं उहो अरगूननि जे आख़िरी ॾींहंनि में हो। ऐं जॾहिं मुग़लनि अपर सिंध कब्ज़ो कई, ही लोअर सिंध फतेह न करे सघनि पिया, जेको हुनजो वज़ीर अज़म हो अकबर बादशाह जो, त उन खे कंहिं चयो त मतिलबु महीनों जंग थी, लाश हर तरफ़ लाश ई लाश हुजनि, पर हू जानी बेग हो अरगून जेको आहे, उहो सरेंडर न करे। त उन कंहिं चयो त तूं आदम शाह कलोड़े खां दुआ घुर, वञी वठ। उहो वज़ीर अज़म अकबर बादशाह जो उहो वियो आहे, ऐं मूंखे इख़्तिलाफ़ आहे त हुन कुझु कोन चयो हूंदो,
हालांकि असां तारीख़ूं लिखंदा आहियूं त हा हुनखे दुआ कई, पर उनजे पहिरीं त हू माण्हू उहो शख़्स कोन हो जो इहा करे त सिंध बगड़ जे वात मां निकिरी शींहं जे वात में वञे। इहो जेको आहे हिकिड़े अरगुननि खां वठी मुग़लनि में अचे, उहो आदम शाह कलोर इहा ॻाल्हि कीअं मञींदो? मुमकिन आहे हुनजी खे जेको आहे वेलकम कयो हुजे। कलोड़नि जे दौरे हुकूमत में सिंध सिबी ताईं, डाडर ताईं, हेॾां पंहिंजो बेला ताईं, खुशदार ताईं ऐं हेॾां मुल्तान ताईं हुई। इहो सदियुनि खां आहे, इहो सदियुनि खां रहियो। असां जूं सरहदूं टुटंदियूं रहंदियूं, इहे सॼी दुनिया जूं सरहदूं टुटंदियूं रहनि थियूं। मक़सदु आहे त इहो तव्हांजो मुल्तान कश्मीर ॾिसो न, राजा ॾारजे में हिकिड़ो पुटु कश्मीर में हो, ॿियो मुल्तान में हो, टियों हैदराबाद में हो, पाण अलोर में, अरोड़ में, बखर में, जेके ताईं जीअं चओ जेको आहे सो पाण राजा ॾार उते हो न। मतिलबु इहा सरहद हुई न साईं, गुजरात खां वेंदे जेको आहे सो कश्मीर ताईं इहा सरहद राजा ॾाहिर जी हुई। त इहा सरहद कॾहिं टुटंदी कॾहिं ठहंदी हुई। पर जेके कलोड़नि जे दौर में जेको मुग़लनि आदम शाह कलोड़े खे मारियो, हुनजे पुट खे मारियो, पोइ नादिर शाह मियां नूरमहमद कलोड़े जे ॾींहंनि में आयो ऐं जेको हुतां हिंदुस्तान मोहम्मद शाह खे शिकस्त ॾिनी, 3 लख फ़ौज खे 50,000 माण्हुनि फ़ौज ॾिनियूं, हाराए वियो। हुन पाण शिकस्त तस्लीम कई ऐं सॼो ख़ज़ानो 150-200 सालनि जो, यानी 1000 उठनि ते, घोड़नि ते, खच्चरनि ते, उनजो सोन ज़ेवर तख़्ते ताउस जेके बि हुआ, उहो मुंहिंजो ख़्यालु आहे उहो टेबल कुर्सियूं खणी वियो। अच्छा, हुननि जो कुझु कोन, यानी जंहिंमें अंग्रेज़ जेको आहे हिकिड़ी कंपनी जेका आहे इंडिया जी मालिक थी, उन नादिर शाह जे हमले जे नतीजे में, छाकाणि हिन वटि पघार ॾियण लाइ पैसा कोन हुआ, जेका सुरत हुई। पर बहरहाल असां हिन ते अचूं था त शाह लतीफ़ पहिरियों दफ़ो सिंध जो लफ़्ज़, उन वक़्तु सिंध हुई कोन, ठटो हो, नसरपुर हुई, बखर हुई, इहे ईअं नाला हुआ। ऐं उहे बि सभु जेके आहिनि ख़ुदमुख़्तियार त को थिए कोन, छा तव्हां हू ॾियो, ॾनु ॾियो मुग़लनि खे, ॾनु ॾियो, हा, पोइ ताईं वेठा हुजो। मिसाल ₹1 लख जीअं ठेको ॾिबो आहे न साईं, टूल प्लाज़ा वारो 10 करोड़ जो ठेको 4 करोड़ में, बाक़ी पोइ त इहो हिसाबु जेको आहे इन हिसाब सां सॼी दुनिया में, सिंध में न आहे, सॼी दुनिया में सिस्टम इहो ई हो त भई जेको माण्हू 1 लख फ़ौज वठीजे, 50,000 फ़ौज वठीजे। ईअं थियो न, ॿुधो हिते जॾहिं अहमद शाह अब्दाली आयो, उन बि ईअं कयो न। हा, इहो हाणे अहमद शाह अब्दाली 3 माण्हू आहिनि। नादिर शाह फ़ौज में हू हुनजो रखवालो हो, नादिर शाह जो हुनजो मुलाज़िम हो पर्सनल। ऐं पोइ जॾहिं हुनखे मारियूं सुते, नादिर शाह खे हुनजो सॼो औलाद मारियूं, सभु ॿी ज़ालूं ॿालूं सभु मारे छॾियूं। त उही दौलत खणी वञी अफ़गानिस्तान ठाही। अफ़गानिस्तान जो फाउंडर इहो आहे न, अहमद शाह अब्दाली। हा, त यानी पहिरीं असां मुग़लनि खे बि ॾंड ॾिनूं, यानी उनखे पैसा ॾियूं त हुकूमत हलाए सघूं। ही कलोड़नि सां बि ईअं हशरो मुसीबत। ॻाल्हि ॿुधो, माफ़ कजो, पाण उते ई रहंदासीं, अॼु बि ईअं, अॼु बि असां पंजाब खे ॾंड ॾेई 70% पाकिस्तान खे सिंध ॾे थी। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। साईं, हा, ॻाल्हि पई हली त सुमरान सां जॾहिं इहा जंग कई अहमद शाह अब्दाली, कलोड़ा विड़िया न साईं, त पोइ चवनि था त हिकिड़ो बहावल ख़ान कलोड़ो नौजवान हुयो जेको पंहिंजे कुझु थोरा घणा सिपाही ऐं पंहिंजो फैमिली वठी वञी लिको, पोइ वरी हुन बहावलपुर फतेह कई, ख़रीद कई। अच्छा, ठीकु। हाणे अचूं था कलोड़नि मां, अचूं था तालपुरनि ते। इहो त दाऊदपोटनि जो आहे, उहो जेके हुननि मां इहो हिकिड़ो माण्हू भॻो हो। हिते मुसीबत ई न अथई, पठाण असांजी जान छॾियूं कोन त हींअर बि असां पठाणनि, हींअर
सॼी सिंध जी जेका आहे ॿिए नंबर ते आबादी जेका आहे उहा पठाणनि जी थी विया तव्हांजा सभु कराची सभु शहर पेट्रोल पंप सॼे नेशनल हाईवे ते उन्हनि इहो जेको मां लिखियो त माइग्रेशन्स जेके थियनि थियूं उहे फ़ौजी फतूहात खां बि ख़तरनाक आहिनि यानी फ़ौजी उन में त तव्हां खटे हाराए सघो था हिन में तव्हांखे हाराइणो आहे माइग्रेशन्स जेका आहे अच्छा हाणे अचूंसीं टालपुरनि जी ते टालपुर पहिरीं त फ़ौजी हुया कलोड़नि जा ईअं न साईं पोइ कलोड़नि खे डिच कयनि ऐं टालपुरनि जी डायरी छो त वधंदा हलूं अॻिते त असांखे घणो अञा कमु करणो आहे न वधंदा हलूं अॻिते बसि हाणे इहो मुंहिंजो ख़्यालु त असीं इहो इन दौर जी ईअं हिस्ट्री आहे ॻाल्हायूं था त इहो असां ॻाल्हि पे कई त सिंध जा गोल्डन पीरियड्स कहिड़ा हुआ चोथों पीरियड त तव्हां ॿुधायो पंजूं पीरियड असांजो जेको आहे उहो आहे असां अंग्रेज़नि सां वेड़ खाधी अंग्रेज़ दुनिया जी वॾी ताक़तवर फ़ौज हुई जेको 1857 में सॼे हिंदुस्तान में बग़ावत थी जंहिंमें अंग्रेज़ 90% भॼी चुको हर शहर में अंग्रेज़ मारिया पिया विया गोलियुनि जा वसकारा हुजनि तव्हां ख़बर आहे त उन में सिंध जो वॾो हिसो उन में सिंध में टालपुर आहे न साईं कलोड़ा हा आख़िरी जेका आहे न इहो टालपुर आख़िरी में जेको त असां हुकुमरान कहिड़ा पैदा कया आहिनि पर असीं माण्हू कहिड़ा आहियूं असीं माण्हू उहे आहियूं जो कॾहिं बि सरेंडर नथा करियूं विड़ूं था मरण असां वटि का माना नथी रखे मक़सदु आहे त पंहिंजे हुन लाइ त 1857 वारी इहो 5.5 गोल्डन पीरियड जेके ॻणियां थो उनमें इहो अधु गोल्डन पीरियड असांजो इहो बि आहे जंहिंमें असां अंग्रेज़नि सां वेड़ खाधी अच्छा पोइ पंजो वरी कहिड़ो था कयो तव्हां गोल्डन पीरियड उहो वरी कहिड़ो आहे पंजूं पीरियड साईं शाह लतीफ़ वारो दौर हो उहो त थी वियो असां हुन ते ॻाल्हायो ई कोन जेको आहे सो त हुन यानी शाह लतीफ़ जे दौर में एॾी वॾी शाइरी पैदा थी जेका असांजे बुनियादी तौरु सॼी सिंध खे उथारण जी पैदा जी मिसाल फ्रेंच इनकलाब में 2 माण्हू उन्हनि जे पोयां हुआ हिकिड़ो वॉल्टियर ऐं ॿियो रूसो जेके फ्रांस जा अज़ीम हुआ लेखक हुआ उन्हनि जनम ॾिनो फ्रेंच इनकलाब खे असां वटि सिंध जी आज़ादीअ जो जेको तसवुरु आहे या उन जी माण्हू जी वेड़ आहे उहा ॻाल्हि सिर्फ़ु इन हिकिड़े शख़्स कई जंहिं कलोड़नि खे बि हुकूमत वठी ॾिनी उहा त हुनजी तहरीक जेका हुई आदम शाह कलोड़े जी मियांवाल तहरीक जंहिंमें शाह जा बैत ॻाइबा हुआ ऐं मुग़लनि खे राति विच में मारिबो हो असां कई हिते दादो जे जबलनि में कई जथा उहे गॾु थिया उहे वेंदा हुआ मारे ईंदा को न को सिंधियो मुग़ल कामरो आख़िर में उहो भॼी विया उन ई करे जॾहिं उहो भॼी विया ऐं हुननि जे लाइ को बि गवर्नर मोकिलणु मुश्किल थी पियो तॾहिं हुननि जेको आहे कलोड़नि सां ठा कयो त भई हीअ इलाइक़ा तव्हां वठो मिसाल में यार मोहम्मद जो मसइलो जेको हुन सां बलूचिस्तान में वॾो हिकिड़ो नाहक थियो पर नए सिर जेका आहे सिंध आहिस्ते आहिस्ते मियां नूरमंद कलोड़ जे दौर ताईं वञी सिंध ठीकु थियो हाणे ॿुधो हाणे ॻाल्हि ई आहे त टालपुर फ़ौजी थी आया या गार्ड थी आया कलोड़नि जा ईअं न साईं पोइ टालपुरनि कानकर कयो कलोड़नि खे हा रिप्लेस कयूं इहो असां वटि इहो जीअं टेक ओवर थिए थो न साईं फ़ौजी मिसाल अयूब खान खां टेक ओवर हो हाणे हुननि जो 82 साल आहे पंहिंजो कलोड़नि जो दौर ऐं हिननि जो जेको आहे सो तक़रीबन 60 साल आहे बसि इन्हनि सां वॾो नाहक थियो त कलोड़ा जेके अहम माण्हू हुआ फैमिली हुयूं उहे सभु कलकत्ता खणी विया उन्हनि खे उते वञी छॾियूं मूं वटि हुननि जो इंडिया मां किताब पायो आहे जंहिंमें हुननि जा ॾाढा दर्दनाक किस्सा आहिनि हुननि जा त कलोड़नि सां इहो टालपुर जेके आहिनि उहे उन्हनि जो कलकत्ते ऐं ॿियनि इलाइक़नि में
कहिड़ो हशर थियो जेको आहे सो बहरहाल इहो असांजो अंग्रेज़नि त हाणे सभिनी सां जुट कई, सभिनी क़ौमुनि सां। हाणे अंग्रेज़नि जे दौर खे कीअं था ॾिसो? अंग्रेज़नि दुनिया में हिकिड़ो त फतुहात थींदी आहे फ़ौज सां, ॿी थींदी आहे दोखे सां, ठॻीअ सां, वापार सां। दुनिया में इहो 16वीं सदीअ में इहो नओं सिस्टम निकितो जो इहो सिस्टम कढियो स्पेनिश, पोइ कढियो पोर्चुगीज़, छाकाणि पहिरीं पोर्चुगीज़ हिंदुस्तान ते क़ाबिज़ थिया, ड्यू डमन ऐं इहे इलाइक़ा 3 इलाइक़ा जेके आहिनि हुननि अची कब्ज़ा कया ऐं हू ईसाइत हिते खणी आया। अंग्रेज़ हिते जॾहिं क़ाबिज़ थिया त हुननि जो सॼो प्लान हो त सॼे हिंदुस्तान खे जेको आहे सो ईसाई करियूं ऐं उन जे लाइ हुननि जा मेंबर ऑफ पार्लियामेंट इंग्लैंड जा उहे सभु हिते आया। उन्हनि वायसरा खां जेके गवर्नर हुआ उन्हनि खां उन्हनि जा सभिनी जा इंटरव्यू कया विया त भई अगरि असीं ईसाई कंदासूं जीअं पोर्चुगीज़नि कयो आहे, छाकाणि पोर्चुगीज़ त हिननि खां काफ़ी अॻिते आहे, 1700-150 साल उहे आया आहिनि। उन में हू कामयाबु थी विया त हुननि सभिनी खे ईसाई करे छॾियो। माण्हुनि खे हुन अदालतूं विहारे, जेको ईसाई न थींदो उनखे पाणी में ॿोड़े मारींदा हुआ। इहो अदालत जो हुकुम इहो हूंदो हो। त हिननि बि चयो त असीं इहो करियूं ऐं सॼे हिंदुस्तान खे। पर पोइ इहो जेको 1857 वारो केस थियो जंहिंमें ही तक़रीबन भॼी चुका हुआ, पोइ पंजाब ऐं सरहद जे माण्हुनि जेको आहे फ़ौजनि उन्हनि चयो त असीं तव्हां सां गॾु आहियूं ऐं उन में पर पोइ बहरहाल उहो 10 लख माण्हू मारिजी विया। हिननि फांसियूं ईअं ॾिनियूं जो अंग्रेज़नि जेको आहे। हाणे असां वटि जेको आख़िर में हिकिड़ो वॾो सब्जेक्ट जेको इहो आहे त अंग्रेज़ हिंदुस्तान मां कीअं भॻो। चऊं था ॿुधो इहो रेलेवेंस कोन थींदो, वरी चऊं था सिंध में। हाणे ॻाल्हि इहा आहे त सिंध पहिरीं कमिशनरेट थी बॉम्बे जी, ऐं पोइ 1935-36 में एक्ट थियो, उन खां पोइ अलॻि थी। इते असांखे नज़र थो अचे त सिंधियुनि में इख़्तिलाफ़ पैदा थियो, सिंधी मुस्लमान में, सिंधी हिंदू में। सिंधी हिंदू छो त एंटरप्रेन्योर हो, वापारी हो, तंहिं करे हुन सोचियो त मुंहिंजी बॉम्बे सां अटैचमेंट हुजे त सुठो आहे, छो त हिते मेजोरिटी सिंधी मुस्लमान जी हुई, हुननि जी हुकूमत ईंदी हुई, तंहिंजे करे माइनॉरिटी में हो, पर एंटरप्रेन्योर फॉरवर्ड लुकिंग हिंदू सिंधी हूंदो। उतां मूं ॾिठो आहे त उतां खां इख़्तिलाफ़ थियो असांजी मुस्लमान लीडरशिप में ऐं हिंदू लीडरशिप में। इहो सही आहे? सही हो। असां त ॾिसो न हाणे हिंदू मुस्लमान इहे त असुल ॻाल्हि मूंखे ॻाल्हि उहा चवणु ॾियो। तव्हां चओ न। हा, त सेकेंड वर्ल्ड वार खां पोइ सेकेंड वर्ल्ड वार में अंग्रेज़नि खटियो, पर अधु मोह थी खटियो, हुनजी इकॉनमी ख़तमु थी वई। पोइ उन वक़्तु हुननि ठाहियो यूनाइटेड नेशन, हो जेको लीग ऑफ नेशन, इन खां अॻे लीग ऑफ नेशन हो, उन खे ख़तमु करे नओं इदारो ठाहियूं यूनाइटेड नेशन्स। उनजो पहिरियों इजलास जेको आहे उहो लंडन में थियो। उन में जॉर्ज छऊं, ग्रेट ब्रिटेन जो शहनशाह जॉर्ज छऊं उन में शरीक थियो ऐं उते हुन ऐलान कयो त असीं क़ौमुनि जी आज़ादी तस्लीम करियूं था। ऐं हुन ॿाहिरि निकिरी हुकुम कयो त 6 मुल्क फौरी तौरु आज़ादु कयो, जंहिंमें हिंदुस्तान पोइ। हीअ जेके असां कहाणी चऊं था, असां जेका बि किसा ॿुधायूं था, अगरि अंग्रेज़ न चाहे हा या सेकेंड वर्ल्ड वार में एतिरी मार न खाए हा त हिंदुस्तान अॼु बि न लुट हुजे हा। ऐं असां में इहो जेको असां ॻाल्हि करियूं था त फलाणियूं तहरीकूं कंहिं माण्हू जे हिते कोट जी इस्त्री बि ख़राबु कोन थी, पर उन में ही मुल्क आज़ादु मुल्क इन करे हुननि छॾियो त हुननि खां बोझ न खयो वियो। तॾहिं हुननि सेकेंड वर्ल्ड वार जन वार खां पोइ त दुनिया में सरहदूं टुटंदियूं आहिनि या ठहंदियूं आहिनि। उन में 6 मुल्क हुननि हिकिड़ा छॾिया ऐं 30 मुल्क ॿिया बि छॾिया। जेका मलिका एलिज़ाबेथ हींअर आहे उन मुल्क सां, उन में असांजो ठीकु आहे, असां तहरीकूं हलाई, असीं तरीक़नि जी असांजी हालत इहा ई त असीं आज़ादी लिया असां वटि को माण्हू तयारु बि कोन हो। ऐं हुन जहाज इन करे 2 पार्टीशन करे, छाकाणि
इन ते बि डिस्कशन थियो त जेके मुल्क हुननि बंगाल खां वठी सिंध पंजाब बिहार ओडिशा इहे जेके मुल्क हुआ उहे उन्हनि अलॻि अलॻि फतह कया हुआ त उन ते बि हुननि डिस्कशन करण लाइ हुननि इजाज़ घुरी माउंट बेटन अची वियो उहो अची हुननि जो माइट जेको आहे मलका जो त भई बसि टपड़ खणो असांखे हुकुम आहे त टपड़ खणो उन में असीं आज़ादु थियासीं असीं प्रिपेयर कंहिं बि शइ में कोन हुआसीं ठीकु थियो ठीकु थियो हाणे चऊं पाकिस्तान ठहे त 1947 में इन खां अॻु में तव्हांखे कुझु चवणो आहे इन पीरियड लाइ कुझु चवणो न बसि इहो काफ़ी आहे इहो असांखे सम्झणु घुरिजे हीअ असां वटि जेका तारीख़ लिखी वई आहे या असांखे यानी उन खां अॻु 1940 23 मार्च 1940 ते रेज़ोल्यूशन पास थियो असां सभिनी क़ौमुनि खे चयो वियो मुस्लमान क़ौमुनि खे त तव्हां असां सां गॾु थियो पाकिस्तान ठाहिण में तव्हीं सभु ख़ुदि मुख़्तियार आज़ादु रहंदो मर्कज़ वटि कुझु हिकिड़ी 2 3 4 शयूं हूंदियूं असां सां धोखो कयो वियो ऐं अॼु बि चवंदो त 1940 जो जेको रेज़ोल्यूशन आहे उन ते अमल न थियण जे करे असां वटि बाद में ईस्ट पाकिस्तान बि निकिरी वियो छाकाणि त असां उन्हनि सां सख़्तु ज़्यादती कई असां उन्हनि जी ॿोली बि कोन मञी जेको आहे वठूं हिकिड़ो वक़फ़ो नाज़रीन वठूं था हिकिड़ो वक़फ़ो मिलूं था वक़फ़े खां पोइ वेलकम बैक नाज़रीन हाँ तव्हां ॻाल्हि पई की 1940 में जेके रियासतूं अॼु बि 1940 जो करार लाहौर में लिखियो पियो आहे जंहिंमें लिखियल आहे स्टेट्स ऐं हीअं हूंदियूं उनखे उनजे करे जेकॾहिं थिया त वाकई में को शक कोन्हे पर असांखे मफ़्तू आहे पंजाब वारनि पंजाब जे फ़ौजनि असांखे ईस्ट पाकिस्तान खे मफ़्तू आहे लोको सम्झो अॼु बि सम्झनि था हीउ जेको हिते जेका नवां ब्रीड निकिरे थी उहो कॾहिं सदारती निज़ाम कॾहिं फलाणो इहो जेको बकवास कनि था उनजो बुनियादी कारण इहो आहे त असां सभिनी सां ठगी थी ईस्ट पाकिस्तान सां थी उन खां पोइ सभ खां घणी सिंध सां थी आहे त सिंध जी इकॉनमी फ्री वई सभ खां वॾी माइग्रेशन सिंध में कराई वई अधु सिंध जूं ज़मीनूं अध खां वधीक सिंध जूं ज़मीनूं 1.5 रुपए एकड़ में जेको सखर बिराज ठहियो आहे उन में जेको आहे सो तव्हां पंजाब जे माण्हुनि खे ॾिनो असांजी डेमोग्राफी तव्हां जेको आहे सो तब्दील करण जी कोशिशि कई असां लीडरशिप न हुई जो रोके सघे लीडरशिप अच्छा पर साईं हाणे कॾहिं कॾहिं हालतूं लीडर पैदा कंदियूं न असां उहे बि कोन थिया उहे बि कोन थिया जेको ॿी जेका यानी असां 4-5 सिंध मां माइग्रेशन थियूं आहिनि 47 खां पोइ हिकिड़ी त इहा जेका इंडिया मां वॾी माइग्रेशन थी जेका असां उनजो को सबबु कोन हो को बि प्रोग्राम कोन हो यानी हुननि ख़दशा ज़ाहिर कया ते त भई जेको आहे हिंदू मुस्लिम फसाद थींदा भई सवाल सॼे हिंदुस्तान में हिंदू बि रहिया पिया आहिनि असीं बि रहिया पियासीं गॾु रहिया पियासीं फसाद थियण जो को बि सबबु कोन हो पर इहे कराया पिया इहे असां नालाइक असां जेके हुआ लीडरशिप जेका हुई इंडिया जी साईं उन्हनि वटि बि को सुठा माण्हू कोन हुआ जेको आहे तव्हां हिकिड़ो माण्हुनि जे हुननि लीडरशिप हुननि वटि कोन हुई बसि इहो हुननि कुझु चङा कम करे विया हुननि जी लीडरशिप ॾिसो ॿुधो मुंहिंजो थोरो इख़्तिलाफ़ आहे हुननि जी लीडरशिप इहा हुई जो हुननि जी मुकमिल तयारी हुई ऐं 1977 में आज़ादी वरिती 1949 में पंहिंजो आइन ॾेई मुल्क खे पटड़ी ते लॻाए छॾियो 51-52 में इलेक्शन्स करायूं हुननि 46 में इलेक्शन्स थियूं हिंदुस्तान में वरी 51-52 हुननि इलेक्शन्स करायूं हुननि त पंहिंजो कमु कयो असांजी लीडरशिप मां चवंदो आहियां त इनकेपेबल हुई जो हुननि प्रॉपरली फाउंडेशन विधो ई कोन मुल्क जो पाकिस्तान जी लीडरशिप ऐं वरी सिंध जी लीडरशिप जी ॻाल्हि था कयो उहा त इंतिहाई कमज़ोर हुई जंहिंमें पाण में विढ़िया ऐं पछाड़ी जो कायद अज़म साहिबु अहिड़े खे करे छॾियो चीफ मिनिस्टर जेको पाण रेलवे स्टेशन ते वञी रिसीव कंदो मुहाजिरनि खे सो ॻाल्हि आहे त इहा त ट्रेजेडी आहे वॾी हा साईं हाणे तारीख़ुनि में छा आहे त हाणे असां अॻे जेको हिते हिंदू हूंदो हुन सां असांखे हिंदू ते बि इख़्तिलाफ़ कोन हो असांजी ॿोली गॾु हुई कल्चर असांजो हिकु सम्झे हिते हाणे त वरी जेके आया आहिनि उहे वरी चवनि था त भई जेको सो सिंधी खे पंहिंजो करण लाइ तयारु न आहे न पर उन में ॻाल्हि इहा आहे न त हीअ पाकिस्तान में वाहिद सिंध आहे जिते करोड़े माण्हू अची विया आहिनि लखे त आहिनि कोन ऐं तव्हीं सभु सुठा पिया आहियो तव्हां 2 अखर ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियो त भई हेॾी माइग्रेशन कीअं पई थिए जेका आहे सभु सॼी इकॉनॉमी सिंध जी ॿियनि वटि आहे यानी हिन खां वधीक का बि हादसो नथो थी सघे त असांजी इकॉनॉमी ॿियनि वटि आहे
असांजो एग्रीकल्चर अधु ॿियनि वटि आहे जेको आहे सो असांजा जेके 5 ई मेन शहर आहिनि उन में असीं आहियूं कोन यानी कराची हैदराबाद सखर मीरखास यार हेड़ो नाहक त थींदो कोन्हे असां पाकिस्तान जो रेज़ोल्यूशन मां हुनजे अंग्रेज़ जे दौर में असां चयो त पाकिस्तान ठहणु घुरिजे असां हिन लाइ चयो थोरी चयो त भई जेको आहे तव्हीं यानी हींअर असीं घर खां ॿाहिरि सिंधी नथा ॻाल्हाए सघूं तव्हांजा जेके स्कूल आहिनि उहे चवंदा जाओ जो तुमको करना कर लो हम तो नहीं पढ़ाएंगे सिंधी तव्हीं उन खे कहिड़े लाइ तव्हां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो कजो माफ़ साईं बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जो ॼाओ आहे ठीकु आहे पोटो आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो सारी पोटो आहे हाकिम अली ज़रदारी जो ॾोहिटो आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो उहो असां सिंधी कोन थो ॻाल्हाए यानी असां हुनखे मां बि कोन ॻाल्हाईंदी हुनखे ख़्यालु थो थिए त मूंखां पुछंदी हुई बीबी तव्हां ठीकु आहियो ख़ुशि आहियो ऐं वरी चवंदी बसि हाणे इहो तव्हां छा कजे हिकिड़ो मतिलबु इहो ॿोली जो अचणु न अचणु इहो हिकिड़ो सब्जेक्ट अलॻि आहे हिकिड़ो मसइलो हीअ आहे त ओवरऑल सिंध में तव्हां घर खां ॿाहिरि सिंधी नथा ॻाल्हाए सघो मतिलबु तव्हांखे सिंधी विसरी वेंदी त रुॻो घर खां ॿाहिरि निकिरो तव्हांखे सिंधी विसरी वेंदी तव्हांजा स्कूल सभु चाहे सरकारी हुजनि चाहे हू चवंदा नथा पढ़ायूं ही चवंदा रहनि था जेको आहे हू त इहो यानी सभ खां जेको आहे त दुनिया जूं क़ौमूं उहे ग़रीब आहिनि जिन खां इकानमी फुरे छॾिजे असां त आज़ादी हालत में असांखां इकानमी फुरियल आहे साईं असां इकानमी जे कंहिं बि शोबे में न आहियूं बैंक में न आहियूं इंडस्ट्री में न आहियूं एक्सपोर्ट में न आहियूं 12 अरब 13 अरब कराची मां जेको आहे सो एक्सपोर्ट थिए थी उन में असीं पटे वाला बि न आहियूं तव्हांजा जेके असांजा एयरपोर्ट्स आहिनि एयरपोर्ट्स आहिनि उन में तव्हांखे तव्हांजी हुकूमत तव्हांखे इन ते लॻाए छॾियो आहे त बसि मुफ़्त में तव्हांखे पैसा ॾियो तव्हांखे नौकरियूं ॾींदासीं तव्हां बसि रुॻो सरकारी नौकरियूं कयो जहिड़ी तहिड़ी पटे वारियूं चौकीदारियूं ऐं कयो ऐं बसि तव्हां इन ते गुज़र कयो बाक़ी वॾियूं नौकरियूं या CSP वारा वरी पाण ई वॾा माण्हू थींदा तइलीम जो तबाही थी वई आहे तइलीम सिंध में काथे आहे ऐं जंहिं क़ौम जी तइलीम तबाह थी वञे हाणे ॻाल्हि ॿुधो न साईं तइलीम जे तबाह थियण जो हिकिड़ो तसलसल आहे अंग्रेज़नि जे दौर खां वठी हीअ जेको असांजी हुर मूवमेंट हुई इहो उन में हुननि पंजाब जिन साथ ॾिनो 1857 जे उन खे चयूं त मार्शल रेस आहे जेका मार्शल रेस हुई जेका सदाईं रही आहे चाहे समन जो दौर हुजे चाहे अरगून जो दौर कहिड़ा बि दौर आहिनि जंहिंमें सिंधी हिकिड़ी बहादुर क़ौम रही आहे ऐं वेड़ा क़ौम आख़िर ताईं त असां कराची में फांसियूं पे खाधियूं बमनि सां उॾायूं असां तोप जे गोलनि सां उॾायूं इन में जेको आहे असां ते बैन हो नौकिरीअ में तव्हांजो उन दौर में जेके सिंधी औरतूं विड़ियूं जॾहिं इन हुर तहरीक में तव्हां छा था सम्झो उहो खामगा हुन वीचारे उहो पीर पगारे जो नालो थो विच में अची वञे छाकाणि त उन में इनवॉल्व इन करे असीं उन तारीख़ मां ई हथु कढी था वञूं अरे असां अधु सिंध में मार्शल हुई सिंध जूं औरतूं सभु हथियार खणी बीह रहियूं जेके घरनि खां कॾहिं ॿाहिरि कोन निकितियूं जंहिंखे ख़बर कोन थी राइफल थींदी छा आहे या तलवार थींदी छा आहे उन्हनि जे वेड़ जा ताईं दास्तान त पढ़ो वियतनामी औरतूं घर हलनि जेको असांजे छाकाणि त असांजे हॾीअ में इहा शइ आहे हिकिड़ी रहियूं बहरहाल हींअर असीं काफ़ी तकलीफ़ में अची विया आहियूं असीं गुम आहियूं सिंध में गुम आहियूं असीं जेको आहे इहो हिते अगरि का मेजॉरिटी में जंहिं या मेजॉरिटी में सिंध में का पार्टी निकिरंदी त तव्हांजी कराची इहो सिंध विराए वेंदा ताईं छाकाणि हिस्ट्री में थियो आहे 10 दफ़ा थियो आहे त वरी बि थी सघे थो पर सवाल त हीउ दौर ॿियो आहे गुलामीअ दौर न आहे असां कमज़ोर आहियूं तॾहिं थींदो न असांजूं पंहिंजूं कमज़ोरियूं घणियूं आहिनि ॻाल्हि इहा आहे साईं आउं चवंदो आहियां त हलो ठीकु आहे जेके असांजा अबा ॾाॾा उन्हनि कुझु न कयो त पोइ कुझु असीं करियूं कुझु असीं वेड़ खाऊं ऐं असीं ॻाल्हि कन्वे करियूं हीउ दौरु हू आहे मीडिया जो दौरु आहे असां रोज़ु असीं ख़बर ॾियूं था माण्हू ताईं ख़बर पुॼायूं था ऐं हीउ उहो बि दौरु आहे जॾहिं आज़ादी ॻाल्हि कॾहिं करे न सघबी हुन जी सज़ा फांसी हुई
पर हाणे त मलका एलिज़ाबेथ खां बि घुरनि स्कॉटलैंड चए थी आज़ादु करे, चए थी वोटिंग करियो। त हीअं दौर फिरी विया आहिनि। उन में असांखे कुझु सुजाॻी खां कमु वठणु घुरिजे। असीं जंहिं ॾींहुं सिंध में वीक गवर्नमेंट आई उन ॾींहुं सिंध अलॻि थी, सिंध ॿ हिसा थी वेंदी। छाकाणि त असां इहे जेका बि असां माइग्रेशन सिंध में थी आहे इहे सभु हिकु थी वेंदा। इहा ख़तरनाक तरीन सूरत हाल आहे जेका जंहिंजो असां वटि केरु नोटिस ई नथो वठे। नोटिस बि नथो वठे। जेको असीं उन्हनि जी ॻण बि नथा करियूं त भई आहे छा यानी असीं बसि अचो सभु बि सॼी सिंध बेरोज़गार आहे। हू सभु रोज़गार में आहिनि जेके आहिनि, पंहिंजा घर हू छॾिया आहिनि। ॿई जॻह ताईं अहिड़ा हो त पंहिंजे इलाइक़नि खे वञी ठाहियो, पर हू असां उन्हनि बहरहाल एॾी कुझु सुजाॻी करणु घुरिजे। तव्हांखे शाबस हुजे तव्हां एजुकेशन जे हवाले सां, पर तव्हां ॿिया बि जेके कार्टून हलायो था वाह जा कार्टून हलायो था। हिकिड़ो तव्हां इदारे खे हू करे छॾियो आहे जेको सिंध जे हक़नि लाइ वेर खाए थो, पोइ हुन में तकलीफ़ूं थियनि तव्हांखे शाबस हुजे। पर असीं चऊं था इहो जारी रहणु घुरिजे। ऐं उन सां यानी मीडिया जो दौर आहे, हिन में इलाही फ़ाइदो। इंशाल्लाह यूसुफ साहब सां वॾी महिरबानी। प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढियो। ऐं इंशाल्लाह ताला असां मां ऐं महिराण मां उमेदु रखो, मूं मां ऐं महिराण मां उमेदु रखो, मुंहिंजी टीम मां उमेदु रखो त असां पहिरीं सिंध ऐं पोइ का ॿी ॻाल्हि। नाज़रीन तव्हांजी वॾी महिरबानी। ख़ुदा हाफ़िज़।